अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु ताला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी दलालिम मुबीन। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभी गजी मुस्तफ़ा दे दुरूद जो भेरो यारो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मदीने जा घोट सुन असां जा सजड़ा कज मुहम्मद मोट हिय उम्मत तुझे आसरे जेही आत ही तब बानी बारो चल जी
हुज्जत हो त पुनू असामो कमीणीअ के असल आरिय जाम जे पले आऊं पे हो जा पा इन पेरन में तह जुतिया ना जेही पोए विसारे वेही तन के चिनके आऊं की रहा मीरा शाह मदद कर अची औखिया वेर लिल्लाह लग लतीफ चवे भर पाजी अडे पेर औलाद अली शेर अची कर का मार मुरीद दे रोज़े धणीअ जी रमज़ में जो थियो फना सो फ़कीर आ उनके न का परवाह आ जंहिं जो ही प्यारो पीर आ हम्द ऐं सलात खां बाद समूरी जमात सबूरी जी ख़िदमत गिरामी में अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। हे भलारो बरकत वारो अज़ीम शान प्रोग्राम हर साल वांगुर हिन सागी जगह ते महबूबन करीमन जे उर्स शरीफ जे सिलसिले में मुनाक़द कयो वींदो आ जंहिं में इलाइक़े जा आलिम बुज़ुर्ग तशरीफ़ वठी ईंदा आहिनि। मूंखे बि तव्हां यादि कंदा आहियो जहिड़ो मुंहिंजो हाल आहे तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदो आहियां। अॼु दिलि में सोचुमि पे थकावट तमामु घणी आहे। राति तक़रीबन 2 बजे जे लॻभॻि अची घर सुतो हुयुसि। सुबुह जो वरी 11 बजे दिलबर महर खां बि अॻिते आरब फ़कीर दर्स जे नाले सां ॻोठ आहे उते 11 बजे प्रोग्राम हो। उतां प्रोग्राम करे वरी निकितासीं। ख़ैरनि जो अल्लाह जी महिरबानी सां वरी 1:15 बजे धारे रुकन बुरड़ा शहदादपुर जी भर में पहुतासीं। उतां प्रोग्राम ख़त्म करे वरी शाम जो सिंजोरे जी भर में 3 प्रोग्राम हो विची खां सांझी जे विच में। वो 3 प्रोग्राम करे उन खां पोइ निकतुस वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। अल्लाह साईं खां दुआ कयो रब करीम मुस्तफ़ा जी ग़ुलामी तव्हांखे असांखे सभिनी खे नसीब करे। अल्लाह साईं लालच खां भी बचाए, अल्लाह साईं तकब्बुर खां भी बचाए। जा ज़िंदगी दे मुस्तफ़ा जी ग़ुलामी वारी इज़्ज़त वारी ज़िंदगी दे जॾहिं हिन दुनिया में अल्लाह साईं घुराए त ज़बान ते आख़िर में कलमो नसीब करे। केतरा ॾींहं जीअरा हूंदासीं अल्लाह तो जाने, कीअं ज़िंदगी गुज़रंदी अल्लाह तो जाने। सोचियो त ईअं ई था त हमेशा ज़िंदगी ठठ सां गुज़ारींदासीं सेहत वारी, वो अल्लाह तो जाने कीअं हूंदी। पर यार हिते वारी ज़िंदगी ॾुखी सुखी गुज़री वेंदी। अल्लाह आख़िरी सफ़र सवलो करे। हे फ़कीर वेचारा पंहिंजे हाल हर कोशिश कंदा आहिनि, तव्हांजी असांजी ख़िदमत कंदा आहिनि, भलो प्रोग्राम सजाईंदा आहिनि। जंहिंमें साईं मौलाना अब्दुल लतीफ़ सिकंदरी साहब भी ख़िताब कंदो आहे। इलाइक़े जा आलिम बुज़ुर्ग नातूं पढ़ंदा आहिनि, क़िरात ॿुधाईंदा आहिनि। मूंखे वरी आख़िर में हुकुम थियो आहे तव्हां वरी कंदा आहियो जो थकल खे वरी आख़िर में वारो ॾींदा हो। जमात भी थकल, मौलवी भी थकल, पोइ हाणे कीअं मज़ो हलंदो। हाणे तकरीर जे करे ॿुधंदव त पोइ मुंहिंजे महबूब नबीअ ते वॾे आवाज़ में दुरूद पढ़ायो त ख़बर पए। सल्लल्लाहु अलैका या सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या
हबीब अल्लाह। एकड़ो अल्लाह जो वली बानो आज जो नालो आहे हजरत मोहम्मद बिन सईद जो सुभान अल्लाह। वली इन जे करे तवा थो जो उन बाने के मुझे महबूब नबी जो दीदार नसीब थियो आ। ओ अल्लाह जो बानो हजरत मोहम्मद बिन सईद फरमाइंदो आ मूं पंहिंजी जिंदगी में रोजानी जे शेड्यूल जे मुताबिक दुरूद जो तादाद मुकर्रर कयो हो त हेतिरो दुरूद रोजानी मूंखे पढ़णो आ। चवे तो उन पंहिंजे आदत में मूं कॾहिं बि कमी कोन कई आ, घटिताई कोन कई आ, कॾहिं बि सुस्ती कोन कई आ। उन हबीब जे दुरूद के कॾहिं बि छॾियो कोन हुयमि। रोज़ानी पंहिंजे मामूल मुताबिक ओतिरो दुरूद पढ़ंदो हुयुसि। हिकिड़ी रात आई आ, रात जो सुतो आहियां, अखियूं पूरियूं तुम बज़ाहिर त निंड में सुतो आहियां पर मुंहिंजी क़िस्मत जागी वई आ। अल्लाह जे हबीब करीम जो मूंखे ख्वाब जी हालत में दीदार थियो आ। मदीने वारो साईं जंहिंते मेहरबानी करे दीदार कराए उहो शख्स जहिड़ो तेड़ो न हूंदो आ, भाग वारो हूंदो आ। मुझो उस्ताद किबला साईं मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी रहमतुल्लाह अलैह तकरीबन 1974 में गालिबन रात जो हुजूर जो दीदार थियो। सुबह जो खणी उन मंजर के नात जी सूरत में पेश कई। मिलियो मन ठार अज रात आहे, मिलियो मन ठार अज रात आहे, सद बार अलहम्द वाई बात आहे, मिलियो मन ठार। सिकायल के सिकाबाद थी वई ज़ियारत, सिकायल के सिकाबाद थी वई ज़ियारत। इहा ईद मूले सौगात आहे, मिलियो मोहब मन ठार अज रात आहे, सद बार अलहम्द वाई बात आहे, मिलियो मोहब मन ठार। घुमाया कदम जी कुर्ब सा कुर्बदार ने, घुमाया कदम जे कुर्ब सा कुर्बदार ने। उहा जाए मूले अरफात आहे, उहा जाए मूले अरफात आहे, मिलियो मोहब मन ठार अज रात आहे, सद बार अलहम्द वाई बात आहे, मिलियो मोहब मन ठार। अल्लाह शल तो ते भी मेहरबानी करे, मुँह ते भी मेहरबानी करे, मुस्तफा जो दीदार नसीब करे। ओ हजरत मोहम्मद बिन सईद तो चवे अल्लाह जे हबीब मूंखे पंहिंजो दीदार करायो। मदीने वारो साईं दीदार जे टेम ते मूंखे भाकुर पाइनि था, भाकुर पाए अल्लाह जो हबीब फरमाता ओ मोहम्मद बिन सईद जी या रसूल अल्लाह अञा वेझो थी, अञा वेझो थी, उहे तुंहिंजा चप ऐं तुंहिंजी ज़बान वेझो करे। जन चपन सां ज़बान सां तूं मूं हबीब ते दुरूद पढ़ंदो आई। हज़रत मोहम्मद बिन सईद तो चवे अदब जे करे, हया जे करे मूं कंध हेठ कयो आ, हथ ॿधी करे अदब सां बीठो आहियां। मदीने वारे मीर हिन मुंहिंजी पेशानीअ ते मूंखे चुमी ॾिनी आहे। हजरत मोहम्मद बिन सईद तो चवे हाणे अल्लाह जे हबीब दीदार करायो आ। पाण फरमाता मोहम्मद बिन सईद छा जे करे तोखे दीदार करायो अथम? अर्ज करे तो अल्लाह जा हबीब मेहरबानी तुंहिंजी आ पर ख़बर न आहे छा जे करे। पाण फरमाता जेको रोज़ानी मामूल मुताबिक मूं ते दुरूद पढ़ंदो आहीं, इन दुरूद जे सदके अॼु तोखे पंहिंजो दीदार करायो आ। चओ सुभान अल्लाह। सुबह जो उथियो आ,
ज़ाल थी चवे ओ मोहम्मद बिन सईद जी अज त घर में अजीब खुशबू महसूस थी रही है। दे खबर छा लगायो तई केड़ो अत्र लगायो तई जो जो शाह साहब सुनो अब्दुल लतीफ फरमाइंदो आ जय सैर सा साजन हलियो से सैर सभे सुरहातिया मां भाया मन मुश्क जा ऐं अतर हारी दो वयो। हजरत मोहम्मद बिन सईद पंजी घरवारी के चवे तो इया खुशबू कहीं दुकान ता कोन मिलंदी कहीं ऑफिसर वडेरे वटा कोन मिलंदी। दे खबर छा जिया चवे तो इया रात रसूल अरबिया मेहरबानी कया इया खुशबू मुस्तफा दे पाक कदमन जी आए। हजरत पीस रोज़े धणी हिकड़े ॾींहुं मंझंदि जे टाइम ते सुता पिया हा। हिकिड़ो फ़क़ीर हो दिल में ख़्याल थियुसि कहिड़ो जे अल्लाह जे वलीअ जे पेरनि में खुशबू हूंदी आहे। अॼु भला पीसे रोज़े वारे मौक़ो ॾिनो आहे आरामी आहे खड़ी करे सूगिया पक थिए त वाकई खुशबू आहे या न रोज़े धणी अल्लाह जो वली आहे या न। हज़रत पीसे रोज़े वारा त पंहिंजे हिसाब सां आराम में सुता पिया हुया। उन फ़क़ीर जॾहिं पीसे रोज़े धणीअ जे पेर मुबारक ते नक रखी सूंघण तो शुरू करे हज़रत रोज़े वारा अखियों मुबारक खोले फरमाता अन्या बेशक दई त पक कर। होर जमात वारो नारो खपे पगारा प्यारा पगारा प्यारा लाल लग्यारी महशर जे मैदान में कजा कुर्बदारे पगारा प्यारा। अदा पीर पगारो कंजी औलादा चो हजरत अली जी कंजी औलादा। अॼुकल्ह माण्हू वरी घणा चवंदा आहिनि बाबा ये सिकंदरी अलीअ खे मञीनि कोन था अलीअ जे पुट खे मञीनि था पीर पागारे खे अलीअ खे छो न मञींदा। तूं आल अली जी औलाद आई हकल हैदरी असां कुफ्र खे कबाई। जोर सा सुभान अल्लाह। तू आल अली जी औलाद आई हकल हैदरी असां कुफ्र खे कबाई। रबानी रज़ा ते रबानी रज़ा ते तुंहिंजी आहे तयारी महशर जे मैदान में कजा कुर्बदारे पगारा प्यारा। तू भली यार आई ॾाढा दुख लही वया पका पेच तो सां मुंहिंजा यार पई विया कुर्बान तो तां हीअ जिंद जान सारी महशर जे मैदान में कजा कुर्बदारी पगारा प्यारा। हाशिम थो पुकारे सदा तो के सारे वञन प्यारा वेही कीअं विसारे दिजां ॾींहं क़यामत जे दिजां ॾींहं क़यामत जे अची का आधारी महशर जे मैदान में कजा कुर्बदारे पगारा प्यारा।
अल्लाह जे हबीब जी ज़ात बाबरकात जेको भी दुरूद पढ़ंदो आ मुस्तफा करीम उन दुरूद जे सदके मेहरबानी फरमाईंदो आ। हिकड़ो अल्लाह जो बानो आ ज़माने जे हिसाब सां कर्ज़ी थी पयो आ, कर्ज़न वखोड़े छॾियो आ, हिकड़े आलिम वटि हली वियो आ। ओ अल्लाह जा बाना जीअ कर्ज़ी थी पयो आहियां छा कयां? बुज़ुर्ग फरमायो वज़ीफ़ो आऊं तो दसियां वञी पढ़ो अल्लाह मेहरबानियूं कंदो। हाज़िर साईं दसे उन फरमायो जेतिरो घणे में घणो मुस्तफा ते दुरूद पढ़ी सघे ओतिरो हबीब ते दुरूद घणो पढ़। कर्ज़ी थी पियो, मोहताज थी पियो, हाणे मजबूरीअ में महबूब ते दुरूद घणो थो पढ़े। उथंदे वेहंदे घुमंदे फिरंदे रात ॾींहुं रुगो हुज़ूर ते दुरूद पियो पढ़े। हेॾां वरी भाग खुलियो आहे, रात जो टाइम आहे, मुंहिंजे मुस्तफा करीम जो दीदार थियो आहे। अल्लाह जे हबीब जी ज़ात बाबरकात फरमायो बे ख़बर एॾा दर्द मां सिक मां सदड़ा छो थो करी? अर्ज़ करे तो अल्लाह जा हबीब मुंहिंजे हाल खां वाक़ुफ़ आहियो, मुंहिंजे मथां कर्ज़ किरी पया आहिनि, कर्ज़न खां निजात चाहियां थो। अल्लाह जे हबीब जी ज़ात बाबरकात फरमायो हाणे तोखे मूं इन दुरूद जे सदके दीदार करायो आहे। वञ फलाणो जेको बादशाह हुआ हुज़ूर नालो दसियो आहे उन बादशाह ॾे वञ, उन बादशाह खे वञी मुंहिंजा सलाम चइजां, उहो बादशाह तुंहिंजी मदद कंदो, कर्ज़ वञी लाहिजां। अर्ज़ करे तो अल्लाह जा हबीब बादशाह त वॾो माण्हू आहे, मतां जे करे निशानी पुछे पर पतो पुछे त छा ॿुधायां? हुज़ूर फरमांदा बादशाह खे ॿुधाइजां फज्र जी नमाज़ खां अॻु में जेको तूं दुरूद पढ़ंदो आहीं उन जे तादाद जी तोखे ख़बर बि अल्लाह खे ख़बर थी, रसूल खे ख़बर। जेकॾहिं इहा ॻाल्हि सची आहे त मूं मिस्कीन जो ख्वाब बि सचो आहे, मुंहिंजी मदद फरमाए। हाणे दिल खे ॾढ मिली वियो, सिधो बादशाह जे दरबार ते हली आयो, दरवाज़ो खड़काई, वज़ीर नौकर चाकर ख़ादिम बीठा, केरु आहीं? गरीब आया फलाणे मुल्क जो आया, छाजे लाइ आयो? बादशाह सां मिलंदुसि। न बाबा बादशाह सां कोन मिलाईंदासीं। उन वेचारे गरीब चयो अदा ऐं पाण कोन आयो आहियां, मूंखे मदीने वारे मीर मोकिलियो आहे, हुज़ूर जो न्यापो खणी आयो आहियां। वॾी बादशाह खे हिकिड़े वज़ीर इतला ॾिनो आहे कि भला हिकिड़ो गरीब आहे, चवे थो हुज़ूर जो न्यापो खणी आयो आहियां। बादशाह चयो वठी अचोसि। बादशाह पाण तख़्त ते वेठो आहे, उन गरीब खे हेठि विहारे थो, ॾे ख़बर कीअं आयो आहीं? उन सॼो ख्वाब जो हाल अहवाल करे ॿुधायो। बादशाह तो चवे भला जेको तेको ईंदो त मूं ख्वाब ॾिठो आहे, नबी करीम मोकिलियो आहे, हर हिक जी ॻाल्हि थोरे मञबी, अलाए ख्वाब सचो आहे अलाए कूड़ो आहे, ॻाल्हि सची आहे या कूड़ी आहे। भला जे नबी करीम मोकिलियो आहे त पार पतो त ॾे त मूंखे पक थिए। उहो ग़रीब तो चवे हाओ साईं, हुज़ूर हीउ पार पतो ॾिनो आहे त फज्र जी नमाज़ खां अॻु में जेको तूं दुरूद पढ़ंदो आहीं उन जे तादाद जी तोखे ख़बर, अल्लाह रसूल खे ख़बर आहे। इहा जे ॻाल्हि सची आहे त मुंहिंजो ख्वाब सचो आहे। बादशाह ॻाल्हि ॿुधण सां तख़्त तां हेठि लथो आहे, उन गरीब खे पंहिंजे तख़्त ते विहारे थो, चवे थो हाणे ख्वाब ॿुधाए। बादशाह खे वरी गरीब ॿुधायो आहे। बादशाह जी अखियुनि मां लुढ़क वही आया, रोई करे चवे थो अदा तुंहिंजो ख्वाब सचो, मुंहिंजो पढ़ण वारो दुरूद जो वाक़ियो बि सचो, मदीने वारो मीर बि सचो आहे। ओ मुंहिंजा वज़ीर जी हिन ते 3000 कर्ज़, 3000 ॾे त कर्ज़ लाहे ऐं ॿिया 3000 ॾे त इहो मिस्कीन हुज़ूर जो न्यापो खणी आयो आहे, उन जे करे हिन खे तोहफ़ो थो ॾियां। हाणे बादशाह जी ख़िदमत में इत्तेफ़ाक़ सां उन टाइम ते उहो बि माण्हू हुजे जंहिंजो उन मिस्कीन ॾे कर्ज़ हुजे। हुज़ूर जी ज़ात जो ख्वाब ॾिसी बादशाह खे चवे थो ओ बादशाह सलामत, जे करे मदीने वारे मीर हिन खे दीदार करायो आहे, हुज़ूर कर्ज़ जे करे तोॾे मोकिलियो आहे त मुस्तफ़ा जे दीदार जे सदके कर्ज़ माफ़ थो करे छॾिया। पंहिंजे हिसाब सां पैसा बि ॾे थो। वज़ीर चवनि था कि भला जेकॾहिं हिन मिस्कीन खे मदीने वारे साईं मोकिलियो आहे, असां बि पंहिंजे हिसाब सां मदद था कयूं। आलिम लिखनि था त उनखे मुस्तफ़ा जे दुरूद जा 3 फ़ाइदा थिया। सभ खां पहिरियों फ़ाइदो इहो थियो जो उनखे आमिना जे लाल जो दीदार थियो आहे। कंहिंजो दीदार थियो?
एक मोहम्मद आहे सभिनी हुस्न वारनि में हसीन वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। सोहा यूसुफ दी दिसीते औरतुल तजान क्या पर मोहम्मद के डिटो जन्ने तन तसर कुर्बान क्या। सोहा यूसुफ जी दिसीते औरतुल तजान क्या पर मोहम्मद के डिठो जने तन तसर कुर्बान क्या। ओ जुलेखा जो पिरी पर ही सजन हर दिल नशीन वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। थाल खल प्यारे हुस्न जा कुल हिस्सा चालीहा एक मिलियो यूसुफ के बागी ॿिया 39। ज़ोर सां सुभान अल्लाह। थाल खल प्यारे हुस्न जा कुल हिस्सा 40 एक मिलियो यूसुफ के बाकी ॿिया 39 से मिलिया महबूब के सब मोहब्बत थियो नूर मुबीन वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। ऐ महेसर ईद थी वई जो मिलियो आली जनाब जंहिं जी ज़ियारत करण सां हज अकबरीअ जो तई सवाब। ऐ महेसर ईद थी वई जो मिलियो आली जनाब जंहिं जी ज़ियारत करण सां हज अकबरीअ जो तई सवाब। आ ग़ुलाम नबी असांजो दिलरबा ईमान दीन वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। एक मोहम्मद आहे सभिनी हुस्न वारनि में हसीन वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। सलात जो भेरो जारो सल्लल्लाहु अलैका या सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। पहिरीं पहिरीं महिरबानी थी जो मुस्तफ़ा जो दीदार थियो। ॿी दुरूद जे सदके इहा महिरबानी थी अल्लाह साईं कर्ज़नि खां निजात ॾिनी। ऐं टी हबीब जे दुरूद जे सदके इहा महिरबानी थी जो अल्लाह साईं शाहूकार बि बनाए छॾियो। उन हबीब ते घणे दुरूद जी आदत करे छॾियो। इंशाअल्लाह ताला जेकॾहिं घणो दुरूद पढ़ंदो अॼु खां पोइ त मूं मिस्कीन खे जॾहिं गुज़ारे वेंदुसि तॾहिं दुआउनि में यादि ज़रूरु कंदा। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या
हबीबल्लाह हबीबन करीमन जी ज़ात बाबरका जा उम्मतियो अल्लाह पाक मुस्तफ़ा जी उम्मत जो तमाम वॾो शान फरमायो अॻु में जेके भी नबी सगोरा हुया उन्हनि नबियन जा उम्मती जेकॾहिं रात जो गुनाह कंदा हा सुबुह जो उन जे घर जे दरवाजे ते वो गुनाह लिखजी वेंदो हो मिसाल जेकॾहिं कंहिं शख्स रात जो शराब पीतो सुबुह जो उन जे घर ते दरवाजे ते लिखजी वेंदो त हिन शख्स रात शराब पीतो आहे वरी जेकॾहिं को ज़िना करे विझे सुबुह जो उन जे घर जी दीवार ते लिखजी वेंदो त हिन रात ज़िना कई आहे माना जेको गुनाह जो कमु कनि बजाए ऐब लिकाइण जे अल्लाह से उन्हनि जा ऐब ज़ाहिर पियो फरमाए पर यार ये बुराइयूं सब तव्हां असां में आहिनि सदको आमिना जे लाल जो अॼु रब ऐब ढकियो वेठो आहे अल्लाह जो नबी आहे हज़रत दानियाल अलैहिस्सलाम उन जो नालो आहे उन अल्लाह जे नबी हज़रत दानियाल अलैहिस्सलाम जॾहिं ॼमियो आहे ॼमण वारे टाइम ते अल्लाह जे नबीअ जे ॼमण वारे टाइम ते बुख़्ते नसर बादशाह ऐलान कयो कहिड़ो अॼु या सुभाणे रात जेके भी ॿार ॼमनि उन्हनि खे मारे छॾे माराए छॾी पर हज़रत दानियाल जाओ उन बादशाह ऐलान कियो त हाणे ॿ रातियूं थी वियूं भला जेके ॿार मारियासीं मारिया बकाया जेके ॿार आहिनि इन्हनि खे खणी करे वञी शींहनि जी वाॾियुनि में उछलायो त शींहं खाई छॾियो हज़रत दानियाल अलैहिस्सलाम जाओ अल्लाह जे नबीअ जे जिस्म अतहर खे खणी करे शींहनि जी वाड़ ॾे रवाना थिया हाणे शींहनि जे लश्कर में वञी छॾनि था पोयां अम्मा जी जल पैर खणी लिकी लिकी निहारींदी पई अचे त ॾिसां मुंहिंजे बचड़े खे केॾां था कनि हाणे जॾहिं शींहनि में उछलाइनि था अम्मा खे अची गणती वरायो आहे त मुंहिंजे बचे खे शींहं खाई छॾींदा मारे छॾींदा ख़तमु करे छॾींदा पर अल्लाह जे नबीअ जी अम्मा जो खणी ॾिसे त के शींहं हज़रत दानियाल खे सजदा पिया कनि के वरी उन जे पेरनि मुबारकनि खे चटे रहिया आहिनि अम्मा के पक थी वई हाणे मुंहिंजे बचे के अल्लाह सही ज़ाया कोन कंदो आखिरकार कुछ ॾींहंनि खां पोइ वरी बादशाह हुकुम फरमायो भला जेको बचियो आहे सो बचण ॾियो हज़रत दानियाल वरी अम्मा वटि मोटी आया अम्मा पाले थी वॾो करे थी हाणे हलण जेॾो थियो आहे वरी बादशाह खे जादूगर चवंदा साईं उहो ॿार बची वियो आहे हाणे उहो ॿार तुंहिंजी बादशाहीअ खे अनक़रीब ख़त्म कंदो पार पता पुछी त हज़रत दानियाल में मौजूद हुया हाणे बादशाह तो चवे इन दानियाल अलैहिस्सलाम के खणी करे वनी खूह जेको सुकल हुजे उन खूह में विझो वरी ब शींहं गॾु खणी उन खूह में विझो पाणी शींहं खाई छॾींदा हाणे अल्लाह जे नबी हज़रत दानियाल अलैहिस्सलाम के खूह में छॾियो अथनि ब शींहं बि छॾिया अथनि 5 ॾींहं या 7 ॾींहं गुज़री विया अल्लाह जो नबी आहे जंहिंजो नालो आहे हज़रत अरमिया अलैहिस्सलाम रब करीम वही फरमाया अरमिया जी मुझा रब खाधो तैयार कर मुझे नबी हज़रत दानियाल के भूख लगी है ओ मुझा मौला उनके त ॾींहं गुज़री विया खूह में छॾियो वियो आहे मथां उनके शींहनि खाई छॾियो हुजे ख़त्म करे छॾियो हुजे अल्लाह ताला जेको जवाब ॾिनो भेट धणी फरमाईंदो आहे कख सड़नि पन सड़नि सड़े सा ओगाव जिन रिझायो अल्लाह तो न अचे तन के रब जंहिंखे बचाए रब रखे तंहिंखे केरु चखे मुंहिंजो ख़ुदा मिलण खां वध मेहरबान पानी कोन हो सुकल खूह हो खणी जो ॾिसनि त उन खूह में अल्लाह जो नबी हज़रत दानियाल निमाज़ पढ़ी रहियो आहे शींहं ॿई कुंड में वेठा अल्लाह जे नबीअ खे ॿाहिरि कढनि था शींहनि खे ॿाहिरि कढनि था चवनि था ओ दानियाल कहीं बचायो
हजरत दानियाल फरमातो तव्हां त दुश्मन थी विया मूंखे त मुंहिंजे रब बचायो वो अल्लाह जे नबी मानी वापराई आहे वरी अल्लाह जो नबी वॾो थियो आहे आख़िरकार जॾहिं हज़रत दानियाल जहान मां बुरको बटायो आहे अल्लाह जे नबी हज़रत दानियाल फरमायो मुंहिंजे जिस्म खे दफ़न न कजो कफन न पाराइजो हेठ कब्र में पूरजो न छा कयो पासुन पेतीअ में मुंहिंजे जिस्म खे विझी करे फलानी जबल जी गार में रखी छॾियो जॾहिं बि तव्हां ते ॾुकार पए मुंहिंजे जिस्म खे ॿाहिरि कढी पेतीअ जो ढकु खोले मुंहिंजे मुंहं तां कपिड़ो लाहिजो तव्हां ते मींहुं वसी पवंदो अल्लाह जे नबी जे जिस्म अतर के गार में रखियो पेतीअ में पोइ जॾहिं बि ॾुकार पवंदो हो त हज़रत दानियाल जो जिस्म अतर ॿाहिर कढंदा हा मुंहुं मुबारक तां कपिड़ो लाहींदा हा बरसात वसी पवंदी हुई ईअं यको ज़मानो हलियो पिए तुंहिंजे मुंहिंजे हबीब जी घरवारी अम्मा आयशा सिद्दीक़ा वटि हिकिड़े दफ़े सहाबी आया अम्मा आयशा जीअ मदीने में ॾुकार पइजी वियो आहे मींहुं कोन थो वसे हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा फरमाए थी जेको महबूब जी मज़ार जे मथां छपरो ठाहे छॾियो थो इन छपरे जी कुझु कुंड खोले करे दरी ठाहियो मुस्तफ़ा जी मज़ार खे आसमान ॾेखारियो पाण आसमान रोई पवंदो तव्हां ते मींहुं वसी पवंदो अल्लाह जे हबीब जे रोज़ अतर जे मथां उन छपरे के खोलियूं जेको उन दौर में ठाहियो हुयो अल्लाह जे हबीब जी मज़ार पुर अनवार ऐं आसमान जे विच में का शइ हायल न रही बरसात वसी पई हाणे बरसात जो घणी पइजी वरी माण्हू अम्मा आयशा सिद्दीक़ा वटि आया हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा फरमाती हाणे इन दरीअ खे वरी बंदि करे छॾियो मींहुं वधि थी वेंदो अॼु बि जेके मुस्तफ़ा जो रोज़ो ॾिसी आया आहिनि अल्लाह शल मूंखे भी ॾेखारे तव्हांखे भी ॾेखारे चओ आमीन उन मुस्तफ़ा जे रोज़ अतहर जे मथां अॼु बि अरबनि दरी रखी छॾी आहे जॾहिं बि अरबस्तान में ॾुकार पवंदो आहे उन दरीअ खे खोलींदा आहिनि हबीब जे रोज़े अतहर ते जॾहिं मुस्तफ़ा जे ते आसमान जी नज़र पवंदी आहे आसमान रोई पवंदो आहे मदीने वारे मीर ते उम्मतुनि ते मींहुं वसी पवंदो आहे हज़रत दानियाल अलैहिस्सलाम जो जिस्म मुबारक रहियो साल गुज़री विया तक़रीबन 2000 साल खां बि मथे अरसो गुज़री वियो हाणे हज़रत दानियाल अलैहिस्सलाम जो दौर पूरो थियो ॿिया नबी भी आया हाणे मुस्तफ़ा जी ज़ाहिरी हयाती पूरी थी आहे हबीब खां पोइ अबू बकर सिद्दीक़ जो दौर पूरो थियो आहे अबू बकर खां पोइ हज़रत अमीर उमर जी खिलाफ़त जो दौर हो हज़रत अबू मूसा अशअरी रहमतुल्लाह अलैह उन इलाइक़े में हुजूर जो अमीर उमर जो नाइब थी वियो वो तुस्तर जो इलाइक़ो फतह कयो तुस्तर जो इलाइक़ो फतह करे खां पोइ अमीर हज़रत अबू मूसा अशअरी के ॿुधायो त हिते हिकिड़े अल्लाह जे नबी जी मज़ार आहे मज़ार न बल्कि जिस्म मुबारक ॿाहिरि पियल आहे हज़रत अबू मूसा अशअरी फरमायो वठी हलो वठी जो आया अल्लाह जे नबी जे सहाबी अबू मूसा अशअरी जॾहिं हुजूर हज़रत दानियाल जे जिस्म जी ज़ियारत कई आहे कन आलमन लिखियो आहे त हज़रत दानियाल अलैहिस्सलाम मुस्कुराए ॾिनो कन लिखियो आहे त उन दीदार करे खां पोइ वाक़ियो लिखी अमीर उमर ॾे मोकिले हज़रत अमीर उमर उहो सॼो वाक़ियो पढ़ी करे पाण फरमायो इन अल्लाह जे नबी दानियाल दुआ घुरी हुई मौला मूंखे मुंहिंजी उम्मत दफ़न न करे मुंहिंजे जिस्म खे आख़िरी नबी रसूलुल्लाह जा उम्मती दफ़न कनि उन अल्लाह जे नबी जी दुआ अल्लाह जे हुजूर क़बूल की आहे हाणे हीअं कयो इनखे अल्लाह जे नबी जे जिस्म अतहर के मज़ार शरीफ में आरामी कयो पोइ हज़रत अबू मूसा अशअरी रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं ॿियनि सहाबनि गॾिजी करे दफ़न कयो त अदा इन मां मालूम इहो थिए थो त मुस्तफ़ा जी उम्मत जहिड़ी तहिड़ी नाहे अल्लाह जा नबी हुजूर जी उम्मत लाइ तमन्नाऊं पिया कनि हज़रत मूसा अल्लाह जो नबी आहे मूसा के अल्लाह से फरमायो हिकिड़ी उम्मत आहे मौला कहिड़ी थी गुनाह जो इरादो कंदा गुनाह लिखबो कोन गुनाह कंदा जेतिरो गुनाह ओतिरो लिखबो पर इहे साॻियां नेकीअ जो इरादो कंदा नेकी लिखजी वेंदी नेकीअ जो कमु कंदा ॾहूण ते सवाब ॾींदुसि हज़रत मूसा तो चए मौला इहा उम्मत मूंखे ॾे अल्लाह से फरमायो प्यारा मूसा इहा उम्मत तोखे कोन मिलंदी इहा उम्मत आख़िरी नबी रसूलुल्लाह जी उम्मत आहे हज़रत मूसा जहिड़ो नबी तो चए मौला जे रसूलुल्लाह जी उम्मत जो इहो शान आहे त पोइ मूंखे बि रसूलुल्लाह जो उम्मती बणा
ॾहनि अहिड़नि नबियनि अल्लाह जो दुआऊं घुरियूं हो मौला असांखे रसूलुल्लाह जो उम्मती बना तो असां त न घुरियोसीं न मिंथ कईसीं न अर्ज़ कयासीं रब करीम पाण महिरबानी करे मुस्तफ़ा जो उम्मती बनायो क़यामत जे ॾींहुं हुज़ूर फरमायो आहे त 1.25 लख नबियनि जा उम्मती हूंदा 40 सिफ़ूं मुंहिंजी उम्मत हूंदी 80 सिफ़ूं अल्लाह जे हबीब फरमायो जो आऊं सभिनी नबियनि जो सरदार आहियां मुस्तफ़ा फरमाता मुंहिंजी उम्मत वरी सभिनी उम्मतुनि जी सरदार उम्मत हूंदी अदा जे हुजूर जी उम्मत जो इहो शान आहे त ख़ुद आका जो शान छा हूंदो हाणे हथ मथे खणो भला ॾिसां जेके थकिजी पियो अञा त थियो आहे तक़रीबन मुनू कलाक ज़रे घटि 42-44 मिंट थिया आहिनि अदा तकरीर कयां या दुआ घुरूं भला अञा नारो लगायो भला अञा हिकिड़ो दफ़ो नारो लगायो हाणे वरी सलात जो भेरो ॾियलो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कुरान करीम में इरशाद फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम रब करीम फरमातो तहक़ीक़ सां मोमिनन ते थोरो कयो आहे या अल्लाह केड़ो थोरो कयो आहे रब करीम फरमातो इन्हनि जी जिन्स मां इन्हनि दे मूं पंहिंजे हबीब खे रवानो कयो आहे अदा इहो अल्लाह जो थोरो आहे या न अल्लाह तबारक जग सारे ते क्यों जिसके दो थोरो अल्लाह तबारक जग सारे ते क्यों जिसके दो थोरो ओ सल्ले अला कई हुरन लाबिया सल्ले अला तबारक जग सारे ते क्यों जिसके दो थोरो आमद थी सरदार नबी जी अड़ियल जे आधार नबी जी आमद थी सरदार नबी जी अड़ियल जे आधार नबी जी ओ खत्म थियो चोरो अल्लाह तबारक जग सारे ते क्यों ॾिसके दो थोरो उन हबीब जी अम्मा थी फरमाए जहे टाइम ते मुझो हबीब जाओ हबीब जी अम्मा थी फरमाए तो मुस्तफा जो नारो भी वजला तोहर भी थियला अखिन में सुरमो भी पातला वारन के फणी भी आयला नूरानी जिस्म ते लिबास भी पातला हबीब जी अम्मा थी फरमाए मुझो दिठो तो जमण सा मुझे हबीब नबी गोडन ते भी हथ खणी कयो सुबून कुद्दूस रब्बुना व रब्बुल मलाइका जमण सां पहिरीं ॻाल्हायो हो हज़रत ईसा अल्लाह जे नबी हज़रत बीबी मरियम वटि जिब्रील आयो अल्लाह जे हुक्म सां इंसानी सूरत में हज़रत बीबी मरियम जो ॾिठो त डिॼी वई केरु आहीं चवे तो अन रसूल रब्बे के ले
वहब लक गुलामन ज़किया। ओ बीबी मरियम अल्लाह जो मोकिलल आया तां त तोखे पुटु ॾियां। हज़रत बीबी मरियम थी चवे कीअं मूंखे पुटु ॾींदे, अञा ताईं मूंखे काई मर्द चयो ई कोन्हे, को गैर मर्द मुंहिंजे वेझो बि कोन आयो आहे। हज़रत जिब्रील तो चवे अल्लाह जो मलाइक आया, रब करीम मूंखे मोकिलियो, अल्लाह ताक़त ॾिनी आहे। हज़रत जिब्रील या हिन बाह जे हिन कफ़ में फूक ॾिनी आहे, या बीबी मरियम जे वात में फूक ॾिनी आहे, या झोलीअ में फूक ॾिनी आहे। मुख़्तलिफ़ आलिमनि रिवायतूं लिखियूं आहिनि अल्लाह जे मलाइक हज़रत जिब्रील जी फूक ॾियण सां हज़रत बीबी मरियम हमल सां थी वई आहे। अल्लाह जी कुदरत रब खे करणो हो। हज़रत बीबी मरियम खे जॾहिं ॿार ॼम वारा सूर थिया परेशान थी पई आहे। अल्लाह जी बानी हज़रत बीबी मरियम चवे थी हाणे माण्हू छा चवंदा, ॻोठ खां लोक खां लिकाव जे लाइ बैतुल मक़दस जी भर मां हुजरे मां निकिरे थी, हुजरे मां ॿाहिरि निकिरी करे हिकिड़े खजियुनि जे बाग में अचे थी। हिकिड़ी सुकल खजी आहे, उन खजीअ खे टेक ॾेई वेठी आहे, पंहिंजे पाण ते मलामतूं थी करे ओ मरियम तो त गुनाह कोन कयो आहे, पर माण्हू छा चवंदा, जेतिरा वात ओतिरियूं ॻाल्हियूं, कहिड़ो माण्हुनि खे जवाब ॾींदी। हज़रत बीबी मरियम हाणे ॿार जे सूर ॼम जा सूर अची विया। अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो ओ मरियम इन खजीअ जी सुकल टारीअ खे झले लोॾो त ॾे। हज़रत बीबी मरियम लोॾो ॾिनो आहे, अल्लाह जी कुदरत सां उहा सुकल खजी साई थी वई आहे। रुगो साई न खजियूं बि झले थी, खजियूं बि पची वयूं। हिकिड़े सेकंड में उहे पकल खजियूं बीबी मरियम जी झोली में किरियूं। हज़रत बीबी मरियम बिस्मिल्लाह करे खजियूं खाधियूं, अञा खजी खाई बस कई आहे, निंड अची वई आहे। अल्लाह जो नबी हज़रत ईसा बि ॼमी पियो आहे। हाणे हज़रत ईसा खे झोली में खणी वेठी आहे, ॻोठ वारा पेर खणी अची रसिया। हाणे जॾहिं वेझो आया हज़रत बीबी मरियम थी चवे ओ मुंहिंजा मौला, हाणे ॻोठ वारा त तुहमतूं हणंदा, इल्ज़ाम हणंदा, हाणे हिन ॻोठ वारनि खे छा चवां। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो मरियम तूं न ॻाल्हाइजा, मौला छा कया। अल्लाह से फरमातो अशारत इलैहि, ओ मरियम तूं हज़रत ईसा ॾे इशारो ॾिजा, इशारो ॾियण तुंहिंजो कमु आहे, ईसा खे ॻाल्हाइणो मूं रब जो कमु आहे। ॻोठ वारा अची पहुता, हज़रत बीबी मरियम खे चवनि था मरियम हीउ छा कयो आहे। हज़रत बीबी मरियम हज़रत ईसा ॾे इशारो कयो आहे। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए चवण लॻा क़ालू कैफ़ नुकल्लिम मन कान फिल महद सबिया। ओ मरियम हिन ताज़े ॼावल ॿार सां छा ॻाल्हायूं, छा ॻाल्हाईंदो। हज़रत बीबी मरियम खे ईअं जो चयो त हज़रत ईसा तो चवे इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब वजअलनी नबिया। ओ मुंहिंजी अम्मा खे घटि वधि न ॻाल्हायो, ॿुधी छॾियो अल्लाह जो पानो आहियां, अल्लाह जो नबी आहियां। रब मूंखे नबूवत बि ॾिनी आहे त किताब बि अता फरमायो आहे। ॼमण सां हिकु अल्लाह जे नबी हज़रत ईसा ॻाल्हायो हो, ॿियो वरी तुंहिंजे मुंहिंजे हबीब ॻाल्हायो हो। अल्लाह जे हबीब जी अम्मा हज़रत अम्मा आमिना फरमाती मुस्तफ़ा खे खयो आहे, खणी करे चुमियूं ॾिनियूं, भाकुर पाता, सिको लाथियूं। हाणे हबीब खे खणी पींगे में सुम्हारियो आहे, मुस्तफ़ा जो पींगो कान्हे पियो लुॾे। चओ सुभान अल्लाह। जिब्रील आए झूला झुलाए लोरिया दे रहमान। तुंहिंजो मुंहिंजो पींगो अम्मा लोॾियो हूंदो, चाचीअ मासीअ लोॾियो हूंदो, पर जे घणियूं रड़ियूं कयूं हूंदियूंसीं त चयूं भई ईअं हूंदो त भागे मां फासी वयूंसीं। पर कुर्बान मुस्तफ़ा जी ज़ात तां हबीब जो पींगो जिब्रील पियो लोॾे, ऐं लोरियूं वरी अल्लाह पाण पियो ॾे। जिब्रील आए झूला झुलाए लोरिया दे रहमान। सो जा रहमत आलम
चओ अल्लाह 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 ला इलाहा। अज त अल्लाह जो नालो वठ क़यामत जे ॾींहुं वारी बि शायद थींदी अल्लाह 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 इल्लाहु। आमिना बीबी के गुलशन में आया है ताजा बहार। आमिना बीबी के गुलशन में आया है ताजा बहार। पढ़ते हैं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पढ़ते हैं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आज दरो दीवार नबी जी अल्लाह 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 ला इलाहा इल्लाहु अल्लाह अल्लाह। हाणे थकजी पियो। अञा मुंहिंजो टाइम 10 मिंट आहिनि, अले हला या बंदि कयां? सुभान अल्लाह। हबीब जी अम्मा थी फरमाए कुछ देर खां पोइ ॾिठुमि त हुज़ूर पींघे में आहिनि कोन। परेशान थी वयसि। मस बचड़ो जाओ ओजागा थकावटूं मुड़स 2-3 महीना अॻु में गुज़ारियो, दुख सूर सभु ख़त्म थिया, पर हाणे वरी बचड़ो पींघे में कोन्हे। ग़ैब मां आवाज़ आयो, ओ हबीब जी अम्मा परेशान न थी, तुंहिंजो महबूब नबी सारे जहान जो नबी आहे। अॼु मुस्तफ़ा खे अल्लाह जा मलाइक खणी विया आहिनि समद जी मखलूक खे ज़ियारत कराइण जे लाइ। वठी था वापसि अचनि। हबीब जी अम्मा फरमाती थोड़ी देर खां पोइ मलाइक वापसि वठी आया। हाणे मुस्तफ़ा जी अम्मा थी फरमाए पोइ हबीब जी अम्मा या 3 ॾींहं खीर पीआरियो, या 1 ॾींहुं, या 5 ॾींहं, या 7 ॾींहं, वध में वधि 9 ॾींहं आलमनि लिखिया आहिनि मुख़्तलिफ़ रिवायतुनि सां। पोइ अल्लाह वालो बि साहब केतिरा ॾींहं खीर पीआरियो। हज़रत अब्दुल मुत्तलिब जो वले हिकिड़ी पोड़ी औरत काबे जो तवाफ़ पई करे, पाण फरमायो अम्मा तुंहिंजो नालो हलीमा आहे? चए हा साईं मुंहिंजो नालो हलीमा आहे, ऐं काबे जो चाबी बरदार आहियां, काबे जो मुतवली आहियां। हलीमा मूंखे पोटो ॼाओ आहे, हल हली मुंहिंजे बचड़े खे खन पाल वॾो कर, जेके पैसा चवंदीसीं आउं तोखे ॾींदुसि। हज़रत दाई हलीमा हाणे हज़रत अब्दुल मुत्तलिब सां गॾिजी घर आई आहे। उन टाइम ते मुस्तफ़ा करीम पींघे में आरामी हुया। हबीब जे पाक चेहरे मुबारक ते साए रंग जो या अच्छे रंग जो कपिड़ो हुयो। हज़रत दाई हलीमा जॾहिं उहो कपिड़ो लाथो आहे, हज़रत शाह साहब सुहिणो अब्दुल लतीफ़ चवंदो आहे चंद तुंहिंजी ज़ात मां पारियान प्रिय तूं अछो मझवा ते मुंहिंजो सजन सदाई सोजरो। हज़रत हलीमा हबीब जे पाक सीने ते हथ रखियो आहे। दाई हलीमा थी फरमाए मुस्तफ़ा जो सीनो बर्फ़ खां थधो, मेण खां वधीक नरम, पर सीने ते हथ रखियो अजीब क़िस्म जी कैफ़ियत महसूस कयुमि। हाणे हबीब खे खणी सीने सां लॻायुमि। बुखुन जे करे, बीमारीअ जे करे मुंहिंजो हिकिड़ो बुखो मुबारक सुकी वियो हो, पर मुस्तफ़ा जो जिस्म मुंहिंजे जिस्म सां लॻो आहे, मुंहिंजा थन मुबारक खीर सां भरिजी पिया। हाणे हबीब खे खीर पीआरियुमि, ॿिए पासे पीआरियुमि, मुस्तफ़ा इनकार कयो आहे। हज़रत दाई हलीमा फरमाती आमिना खे चयोमांसि अम्मा इजाज़त ॾे, अम्मा हेकर त मूंखे दे सिखूं लाहियां भाकुर पायां, अलाए जेकॾहिं वरी वापसि वठी अची। हज़रत अम्मा आमिना रज़ी अल्लाह ताला अन्हा चुमियो ॾिनियो हने सिखूं लाथियूं आहिनि। हज़रत दाई हलीमा जे हवाले कयो आहे, ओ हलीमा जीअं हिन मुंहिंजे बचे जी पारत हुजे, हिन मुंहिंजे बचे जो अल्लाह साईं तमामु वॾो शान फरमायो आहे।
हजरत दाई हलीमा के नंढपण वारियूं जम वारियूं ॻाल्हियूं ॿुधाई। हजरत दाई हलीमा ख़ुशि थी आहे, हाणे ॿाहिरि निकिती आहे। हजरत हारिस उछड़ी झलियो बीठो आहे, जेका उथ पहिरीं कमज़ोर हुई, हली कोन सघंदी हुई, बीमार हुई। हजरत हलीमा थी चढ़े हारिस जीअं मुबारक हुजे जो ॿारु ॾाढो भाग वारो मिलियो आहे। हारिस तो चवे कीअं, चवे थी हिन जी सूरत ॾिसंदे दिलि ठरी पवंदी, जिस्म सां लॻायो बीमारी वारो थन जेको सुकल हो उहो बि खीर सां भरिजी पियो आहे। हज़रत हारिस तो चवे हलीमा तो त इहो अंदरि ॾिठो आहे त पंहिंजी उथड़ीअ ॾे त निहारे, जेका कमज़ोर हुई हाणे ॾिसां पियो बीठे बीठे मटारी थी वई आहे, उहो खीर सां भरिजी पियो आहे। हज़रत दाई हलीमा फरमाए थी हारिस उठ के विहारियो आहे, पाण पाकड़े में अॻियां वेठो आहे, आउं हबीब खे खणी पोयां वेठी आहियां। हज़रत हारिस लख तो हणे उठ चढ़े थी, ओ हारिस उथंदुसि कोन, मारी त मारे छॾ। नबीअनि जे सरदार खे पोयां विहारियो अथई, पाण अॻियां वेठो आहीं, बेअदब न आहियां, अॼु तूं पोयां वे, हबीब खे अॻियां विहार त उदामी थी ॾेखारियां। हजरत हारिस पोयां वेठो आहे, अम्मा हलीमा हबीब खे खणी पाकड़े में अॻियां वेठी आहे। हजरत हारिस रुगो लठ जो इशारो थो करे, उते काबे ॾे मुंहुं करे पे सजदा कया। सजदा करे खां पोइ कंधे मथे खणी चवे थी ओ मुंहिंजा मौला तुंहिंजा लखे एहसान, अॼु तो तुंहिंजो नबीअ जो सरदार मुंहिंजी पुठी ते सवार फरमायो आहे। दादायो त दुनिया में खोड़ मगर महबूब जुदाई भी शया, दायो त दुनिया में खोड़ मगर महबूब जुदाई भी शया, सीने सा गुलाब जो गुल सादे खड़ी गोद में आई भी शया। हजरत दाई हलीमा पंहिंजे मुल्क पहुती। हाणे हुजूर या 40 ॾींहंनि जा हुया या 6 महीननि जा हुआ। हजरत अब्बास हुजूर खे ॾिसण आया। रात जो टाइम हो, चंड ॾिठे त हेॾां होॾां तो दौड़े। पोइ महबूब ते जॾहिं नबूवत जे ऐलान खां पोइ मके पाक में कोन मुस्लमान थियो, मदीने पाक में मुस्लमान थियो। हाणे मुस्तफ़ा जी ख़िदमत में अची वेही चए तो या रसूल अल्लाह हिकिड़ी ॻाल्हि त यादि ॿुधायो। अभी फरमाता कहिड़ी, कि तव्हां नंढड़ा हुयो 40 ॾींहं या 6 महीननि जा, तव्हां दाई हलीमा वटि पींगे में हुयो, आंगुर तव्हांजी ॿाहिरि चंड पे हलियो। अल्लाह जी हबीब मुस्कुराए ॾिनो। पाण फरमाता चाचा मूंखे ॻाल्हि यादि आहे। साईं तव्हांखे यादि? हुजूर फरमाता हा चाचा मूंखे यादि आहे। उन राति अम्मा मूंखे तंजन में थोरो ज़ोर सां ॿधो, पोइ इरादो कयुमि त रोवा, ग़ैब मां आवाज़ हुयो हबीब मूं तोखे रोअण लाइ पैदा न कयो आहे। जेकॾहिं तुंहिंजो हिकिड़ो लुड़क मुबारक ज़मीन जे तख़्ते ते किरी पियो, मूं रब खे पंहिंजी इज़त जो कसम आहे, साओ वन मूं तो वरी ज़मीन ते पैदा कोन कंदुसि। अल्लाह जो हबीब फरमाता पोइ मूं चंड सां वेठे रांदि खेॾी। ओ मुंहिंजा चाचा अञा हैरत वारी ॻाल्हि ॿुधायां। हज़रत अब्बास तो चवे हाओ साईं ॿुधायो। पाण फरमाता अल्लाह पाक जा मलाइक जेको तक़दीर जो कलम हलाईंदा हुआ, कलम चिकराट कंदो हो, अम्मा जे पेट में ॿुधंदो हो, सो अॼु बि मूंखे यादि आहे। ओ मुंहिंजा चाचा अञा हैरत वारी ॻाल्हि ॿुधायां। हज़रत अब्बास तो चवे हाओ साईं ॿुधायो। पाण फरमाता अल्लाह साईं जॾहिं सिज खे चंड खे पैदा कयो हो, रब करीम सिज ऐं चंड खे हुकुम कयो त सजदो कयो, उन्हनि अल्लाह खे सजदो कयो। सिज ऐं चंड जी तस्वीर मूं ॿुधी अॼु बि मूंखे यादि आहे। ओ मुंहिंजा चाचा
जॾहिं अल्लाह साईं मूंखे पैदा फरमायो उन राति सतनि आसमाननि जे मथां 7 जबल अल्लाह साईं पैदा फरमाया। उन्हनि जबलनि जी वेकर ऐं देग अल्लाह जाने तो ॿिए खे ख़बर न आहे। उन्हनि जबलनि खे अल्लाह साईं मलाइकनि सां भरे छॾियो। उन्हनि मलाइकनि जो तइदाद जी बि अल्लाह खे ख़बर आहे, ॿिए खे ख़बर न आहे। उन ॾींहं खां वठी मलाइका अल्लाह जी हम्दो सना कंदा, क़यामत ताईं इहे हम्दो सना कंदा। हज़रत अब्बास तो या रसूल अल्लाह, मलाइकनि जी इबादत जो असांखे कहिड़ो फ़ाइदो? हुज़ूर फरमांदा अल्लाह साईं मूंसां वाइदो कयो आहे, ओ मुंहिंजा हबीब, इन्हनि मलाइकनि जी इबादत जेतिरो सवाब तुंहिंजे उन उम्मतीअ खे ॾींदुसि जेको तुंहिंजो नालो ॿुधी उन क़याम ते दुरूद पढ़ंदो। चओ सुभान अल्लाह। वो मुझो हबीब वॾा थिया, हलण जेड़ा थिया, ॻाल्हाइण जेड़ा थिया। आख़िरकार मुझे हबीब हिकिड़े ॾींहुं दाई हलीमा खे चयो, मां जी मुझो भाउ भेण ॾींहं जो नज़र न ईंदा, अची बकरियूं चारण वेंदा। हुज़ूर फरमायो भला सुभाणे आऊं बि बकरियूं चारण वेंदुसि। अबा न, तोखे न छॾींदसि, गिदड़ बगड़ दरंदा जानवर रहंदा मतां तोखे तकलीफ़ ॾियनि। हुज़ूर जी अखियुनि में लुड़क मुबारक अची विया। दाई हलीमा हबीब खे भाकुर में विधो, चवे थी सुबुह तूं भले बकरियूं चारण वञा। हाणे ॿियो ॾींहुं थियो आहे, मुस्तफ़ा जी बकरियुनि में बीठो आहे, बकरियूं रसूलुल्लाह खे सजदा पियो कनि। चओ सुभान अल्लाह। हथ मथे खणो भला जेके न थकाओ। मूं चयो न थकायो माना थकिजी विया आहियो तॾहिं त हथ कोन खयो न। तव्हां में चवंदो मोली वाह जो जुठियूं थो करे। इन लाइ त इहो कंदा आहियूं त जीअं तव्हां वरी चुस्त थी वञो। छो जो अञा त कलाक थियो आहे, अञा कलाक त ॿियो ॻाल्हायां। हाणे थकलनि वारा नारा न आऊं बि सम्झी वियो आहियां, बसि हीअ नात ॿुधाए पोइ दुआए ख़ैर। हाणे ॿियो ॾींहुं थियो, मुंहिंजो हबीब बकरियूं चारण लाइ जॾहिं बीठो, बकरियूं हुज़ूर खे सजदा पियूं कनि। सजदनि खां पोइ जॾहिं अल्लाह जो हबीब अॻु में थियो आहे त बकरियूं कतार ठाहे पोयां रवानियूं थियूं। हिकिड़े शाइर जॾहिं इहा हदीस ॿुधी खणी नात ठाही। बसि इहा ॿुधाए पोइ दुआए ख़ैर विलायत जो नारो ज़ोर सां लॻायो, अञा ज़ोर सां। इहो केरु भलारो आयो, इहो केरु भलारो आयो। दाई हलीमा जो धन चारण निगर न्यारो आयो, इहो केरु भलारो आयो। बे कंहिं मुल्क जो ॿार लॻे तो, बेली बकरार लगे तो। बे कहीं मुल्क जो बार लगे तो, कौन बेली बकरार लगे तो। शाही घराने जो आशायत करन जारो आयो, आइयो केर भलारो आयो, आइयो केर भलारो आयो। दाई हलीमा जो धन चारण निगर न्यारो आयो, इहो केर भलारो आयो। जाते ताते पेर रखे तो, जनत मिट्टीअ खे अतुर मखे तो। जाते ताते पेर रखे तो, जनत मिट्टीअ खे अतुर मखे तो। अॼु बि उता सुहाणे अचे थी कागज़ चारो आयो, इहो केरु भलारो आयो। ओ तुझो मुझो हबीब हिन महीने में आया। अल्लाह से फरमाए तो मूं मोमिननि ते थोरो कयो जो पंहिंजो हबीब इन्हनि खे ॾिनो। उहो हबीब तव्हांखे आयतूं सेखारींदो, किताब हिकमत सेखारींदो। उन हबीब जे अचण खां अॻु में चिटीअ गुमराहीअ में हुयो। मुस्तफ़ा जे सदके गुमराहीअ मां कढी मूं इस्लाम जहिड़ो रोशन दीन ॾिनो आहे। इहो अल्लाह जो थोरो आहे या न?
अदा मुस्तफ़ा वाकई अल्लाह जो हबीब तोखा मुखा ही ज़िक्र ॿुधी ॿुधाए ख़ुशि थींदा पर यार मदीने वारो मीर वधीक ख़ुशि तॾहिं थींदा जॾहिं सभु निमाज़ी थी पवंदासीं गुनाहनि खां पंहिंजे पाण खे बचाईंदासीं बुछड़नि कमनि खां पंहिंजे पाण खे बचाईंदासीं हदीस पाक में अचे थो हिकिड़ो शख़्स आयो नबी करीम वटि हुज़ूर खे चई साईं मुस्लमान थींदुसि पर शर्त आहे महबूब फरमायो कहिड़ो नमाज़ पढ़ंदुसि ज़कात ॾींदुसि हज कंदुसि जिहाद कंदुसि अल्लाह जी राह में माल ख़र्च कंदुसि पर ज़िना खे न छॾींदुसि मुंहुं में शहवत घणी आहे ज़िना न छॾींदुसि मदीने वारे साईं सॾु कयुसि घर में विहारे महबूबा भाकुर पातो भाकुर पाए फरमायो हाणे ॿुधा चई साईं निमाज़ पढ़ंदुसि ज़कात ॾींदुसि जिहाद कंदुसि हज कंदुसि अल्लाह जी राह में माल ख़र्च कंदुसि पर ज़िना खे न छॾींदुसि मुस्तफ़ा फरमाइनि था छा तूं पसंदि कंदे त तुंहिंजी भेण सां पोइ ज़िना करे कि न साईं गैरतमंद आहियां अभी फरमाता तू पसंद कंदे तुझी माउ सां को ज़िना करे न साईं गैरतमंद आहियां अभी फरमाता छा तू पसंद कंदे त तुझी धीअ सां को ज़िना करे न साईं गैरतमंद आहियां अबू फरमाता छा तू पसंद कंदे तुझी ज़ाल सां को ज़िना करे जी न साईं गैरतमंद आहियां हुज़ूर फरमाता तू गैरतमंद आहीं त मुंहिंजो रब वधीक हयादार आहे तू ॿिए जी माउ सां ज़िना कंदे तुझी माउ सां ज़िना थींदी ॿिए जी धीअ सां ज़िना कंदे तुझी धीअ सां ज़िना थींदी ॿिए जी भेण सां ज़िना कंदे तुझी भेण सां ज़िना थींदी ॿिए जी ज़ाल सां ज़िना कंदे तुझी ज़ाल सां ज़िना थींदी हुज़ूर जो ईअं चयो त मुस्तफ़ा जे पेरनि ते किरी चए थो अल्लाह जा हबीब तो जहिड़ो हादी रहबर मूं ज़िंदगी में कोन ॾिठो आहे अल्लाह तुंहिंजे सभु ज़िना खां बि बचायो आहे इस्लाम नसीब कयो आहे हुज़ूर जी ज़ात फरमायो जेको शराबी शराब जो थाम हथ में खणंदो आहे ईमान हुन जे जिस्म मां निकिरी अलॻि थी बीहंदो आहे पोइ जेसी ताईं नशे जी हालत आहे ईमान जिस्म में दाख़िल नथो थिए नशो ख़त्म थींदो उन खां पोइ ईमान मोटी ईंदो करे त आलिमनि लिखियो आहे त नशे जी हालत में मरी वञे उन जो जनाज़ो न पढ़ो मुस्लमाननि जे क़ब्रिस्तान में दफ़न न कयो इन जे करे जो काफ़िर थी वियो आहे ओ मुंहिंजे हबीब जा उम्मती हीअ ज़ुबान जे ज़ुबान सां कलमो पढ़ियो थियो वो वात थे वात सां हुजूर ते दुरूद पढ़ी इन वात में शराब विझंदे तोखे हयाओ नथो अचे खुदा जो खौफ नथो थे यार क़यामत जे ॾींहुं रसूल अरबीअ खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदासीं ओ मुंहिंजे हबीब जा उम्मती जेके व्याज कनि था मुस्तफ़ा फरमायो आहे व्याज जा 70 गुनाह आलमनि 72 बि लिखिया नंढे में नंढो व्याज जो गुनाह हुआ पंहिंजी सॻी माउ सां काबे में ज़िना करे यार क़यामत जे ॾींहुं हुज़ूर खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदासीं बेनिमाज़ी अल्लाह जे हबीब फरमायो आहे बेनिमाज़ीअ खे क़ब्र तोड़े क़यामत में अज़ाब त मिलंदो पर आमाल नामा खॿे हथ में मिलंदा महशर जे मैदान में ऐं खॿे हथ में जंहिंखे आमाल नामा मिलिया या उनजे जहन्नमी हुजण जी निशानी आहे अल्लाह जे हबीब फरमायो निमाज़ीअ खे नेकियुनि वारो दफ़्तर सॼे हथ में मिलंदो या उनजे जन्नती हुजण जी निशानी आहे इन्हनि बुराइयुनि खां पाण खे बचायूं हीअ पेशानी अल्लाह जे दर ते झुकायूं हिन ज़बान सां कंहिं वॾेरे जी तारीफ़ न कयूं आमिना जे लाल ते दुरूद सलाम पढ़ूं पंहिंजी ज़िंदगी गुनाहनि खां बचाए मुस्तफ़ा जी सुन्नतुनि ते हबीब जी शरीयत ते अमल कंदे गुज़ारियूं इंशाअल्लाह ताला जेकॾहिं मुस्तफ़ा जी शरीयत ते अमल कंदासीं त अल्लाह बि राज़ी अल्लाह जो रसूल बि राज़ी रोज़ी धनी बि राज़ी मख़तूम सरवर नूह बि राज़ी गौसल आलमीन बि राज़ी पीराने पीर बि राज़ी थी पवंदा अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए हाणे ही हिकिड़ो ऐलान आहे फ़क़ीरनि जो 27 रबीउल अव्वल जी राति कहिड़ी राति दा 27 जी रात 26 जी शाम 27 रबीउल अव्वल जी रात मूढ़ल में फ़कीर अली खान वारे कब्रिस्तान में महबूब जे मीलाद जो प्रोग्राम आहे जंहिंमें थी सघे तो मता ॿिया बि मौलवी हुजनि ऐं मुंहिंजी बि तकरीर रखी अथनि उते